दुनिया में फ़ाइदो ॾिसंदा तो आख़िरत में। तॾहिं सहाबा इकराम छा कयो? अंसारी सहाबा अल्लाहु अकबर उन मासूम ॿार जे मशवरे खे क़बूल कयो। चयो हिन जेके मासूम ॿार मशवरो ॾिनो आहे वॾो बहितरीन मशवरो आहे। इमाम उल अंबिया खे चऊं था त अल्लाह जो रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम असांजे लाइ मग़फ़िरत घुरे आया। अल्लाह जो रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम असांजे लाइ दुआ कयो, अल्लाह रब्बुल आलमीन असांखे माफ़ फरमाए। इमाम उल अंबिया मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजा हथ मुबारक खणी करे दुआ घुरियो, अल्लाहुम्मा इग़फिर लिल अंसार व लि अबनाइल अंसार व लि अबनाइ अबनाइल अंसार। अल्लाह ए मुझा परवरदिगार अंसार जी जमात के माफ़ फरमा। ए अल्लाह अंसार जी औलाद के माफ़ फरमा। ए अल्लाह अंसार जा जेके ॿार आहिनि औलाद जूं औलादूं पोतन ॾोतन के माफ़ फरमा। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम दुआ करे हथ हेठि कया। सहाबा इकराम फरमाईंदा अल्लाह जा रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम असांजे ग़ुलामनि जे लाइ दुआ कयो, अल्लाह साईं उन्हनि जी मग़फ़िरत फरमाए। इमाम उल अंबिया वरी हथ मथे कया, फरमाया बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम या अय्युहल इंसानु मा गर्रका बिरब्बिकल करीम रब्बि इश्रह ली सदरी व यस्सिर ली अमरी वहलुल उक़दतम मिन लिसानी यफ़क़हू क़ौली। अल्लाहुम्मा अन्फ़अना बिमा अल्लमतना व अल्लिमना मा यनफ़अुना व ज़िदना इल्मा। सुब्हानक ला इल्म लना इल्ला मा अल्लमतना इन्नका अंतल अलीमुल हकीम। हम्द व सना का बाद मुअज़्ज़ज़ सामीन बिरादरान इस्लाम वाजिबुल एहतराम दोस्तों बुजुर्गों भाइयों, अॼु जुमो तो मुझे वालिद साहब जो मौलाना गुलाम अकबर जरलानी पर वालिद साहब की तबीयत दुरुस्त न हुई, रात का उन्हें बुखार अड़ी कैफियत में न हुआ जो जुम्मे के लिए हाजिर थी सघन। तो सब साथी दुआ घुरंदा त अल्लाह साईं शिफ़ाए कामिला अजला अता फरमाए। उनजे करे अल्लाह रब्बुल आलमीन जी कदर में इहा ॻाल्हि मौजूद हुई त अॼु जुम्मो मुंहिंजो ई हिते थींदो, जंहिंजे करे अल्लाह साईं जी कज़ा ऐं फ़ैसिले जे करे आउं तव्हांजे साम्हूं हाज़िर थियुसि। अज़ीज़ साथियो, असांजे मुआशिरे में ॾिठो वञे त कुझु मख़सूस ॾिहाड़ ऐं मख़सूस ॾींहं जंहिंमें इबादत गुज़ार बि नज़र अचनि था, जंहिंमें नमाज़ी भी नजर अचन था, जंहिंमें रोज़ेदार भी नजर अचन था, जंहिंमें मुनफिकीन भी नजर अचन था। यानी मखसूस दिहाड़ा मुसलमानन पंहिंजो इबादतों भी मखसूस दिहाड़न सां करे छॾियो, आम इबादत जे लाइ को तयार न आहे। रमज़ान में ॾिठो वञे तो छो जो बयान थींदो आहे त रमज़ान जी वॾी फज़ीलत आहे, रमज़ान वॾो बरकत वारो महीनो आहे, फला फला फज़ीलतूं मना के बयान थींदा आहिनि। इन जे करे ॾिठो वेंदो आहे त रमज़ान में वॾी मस्जिदुनि में रश हूंदी आहे, वॾा माण्हू रोज़ा रखंदा आहिनि, नमाज़ूं पढ़ंदा आहिनि, इबादतूं कंदा आहिनि। अहिड़े तरीक़े सां ॾिठो वञे त बयान थींदो आहे त ज़िल हज्जा जा पहिरियां 10 दिहाड़ा वॾा अज़ीम दिहाड़ा आहिनि इबादत जे एतबार सां, अमल जे एतबार सां। तो कई माण्हू असांखे ॾिसण में ईंदा आहिनि जेके तकबीरात पढ़ंदा आहिनि, अल्लाहु अकबर ला इलाहा इल्लल्लाह अल्लाहु अकबर वलिल्लाहिल हम्द, पर इहे दिहाड़ा गुज़रण खां पोइ असांखे माण्हू नज़र ई कोन ईंदा आहिनि। कुछ माण्हू मखसूस वेठा वेंदा त रबिउल अव्वल में
वॾे ज़ोर शोर सां इबादतूं मजलिसूं प्रोग्रामात कंदा आहिनि। कुझु माण्हू ॾिठा वञनि त मुहर्रमुल हराम में वॾियूं इबादतूं कंदा आहिनि पंहिंजे अंदाज़ में, पंहिंजे तरीक़े जे मुताबिक़। यानी मुस्लिम मुआशरे में ॾिठो वञे त जंहिं शइ खे अल्लाह रब्बुल आलमीन पूरी ज़िंदगी जे लाइ करार ॾिनो आहे, ज़रूरी मक़सद करार ॾिनो आहे, अॼु मुस्लमान मुआशरे में उहे मख़सूस ॾिहाड़नि में इबादतूं थियनि थियूं, बाक़ी पूरी ज़िंदगी इंसान गफ़लत में। अल्लाह रब्बुल आलमीन कुरान मजीद में इन ॻाल्हि खे बयानु कयो, फरमाया या अय्युहल इंसान मा ग़र्रक बिरब्बिकल करीम, ए इंसान कहिड़ी शइ तोखे धोखे में विधो आहे पंहिंजे रब करीम जे छॾण खे। कहिड़ी शइ जे करे तूं पंहिंजे रब खां गाफ़िल थी वियो आहीं, पंहिंजे मालिक, पंहिंजे ख़ालिक, पंहिंजे राज़िक रब खां तूं गाफ़िल थी वियो, छाजे करे? इहो अल्लाह रब्बुल आलमीन सवाल कयो कुरान मजीद में। यानी गफ़लत आम थी चुकी आहे। न नमाज पढ़ी का परवाह न आहे, न रोज़ो रखी का परवाह न आहे, न सदका ख़ैरात कई का परवाह न आहे, बस ज़िंदगी गुज़ारे पियो। ऐं इंसान जी सोच इहा थी वई आहे त मुंहिंजे लाइ उहो बहितर आहे जेको आऊं थो कयां। हालांकि ॻाल्हि हक़ीक़त इहा न आहे। इंसान जे लाइ बहितर उहो आहे जेको ख़ालिक हक़ीक़ी उन जे लाइ मुक़ररु कयो आहे। वमा ख़लक़तुल जिन्न वल इंस इल्ला लियअबुदून। अल्लाह से फरमाए जिन इंसान के असां सिर्फ़ पंहिंजी इबादत लाइ पैदा कयो आहे। यादि रखिजो इन जुमिले में इहो सबक़ मौजूदु आहे त सिर्फ़ पंहिंजी इबादत लाइ पैदा कयो आहे, पर जेकॾहिं दुनिया बि कमु करणा त उहे ज़रूरत जे मुताबिक़ उहा इंसान जी मजबूरी आहे, पर असुल मक़सदु छा आहे त अल्लाह जी इबादत। अॼु अल्लाह ताला जी इबादत पोइते रहिजी वई। दुनिया जा कम कारोबार तिजारतूं अॻिते। फरमाया या अय्युहल्लज़ीना आमनू इज़ा नूदिया लिस्सलाति मिन यौमिल जुमुअह फसअू इला ज़िक्रिल्लाहि व ज़रुल बैअ। ऐं ईमान वारो, जेॾीमहिल तव्हांखे जुमे जी नमाज़ जे लाइ आवाज़ अची वञे, आज़ान थी वञे, पोइ अल्लाह जे ज़िक्र ॾांहुं जल्दी कयो। हुकुम आहे, कारोबार छॾे ॾियो, कम छॾे ॾियो, पर छा आहे मुसलमान जी कैफ़ियत छा आहे? अॼु बि वञो त बाज़ार खुलियूं पियूं आहिनि। पूरे जुमे जो ॾिहाड़ो गुज़री वेंदो, जुमे जी नमाज़ गुज़री वेंदी, सभु ख़ुतबो गुज़री वेंदो, को न को नमाज़ में त हाज़िर थींदो, पर ख़ुतबे में कंहिंखे तौफ़ीक़ न थींदी। वधीक फ़ज़ीलत उन शख़्स जी आहे जेको जुमे जे ॾींहुं अचे, ख़ुतबो ॿुधे, पहिरीं हाज़िर थिए। जेको माण्हू ख़ुतबो नथो ॿुधे, जुमे जे ॾींहुं अचे तो नमाज़ में तो शामिल थिए। यादि रखिजो उन जो शुमार जुमे में न आहे। फरिश्ता उन जे रजिस्टर में नालो ही नथा लिखनि। तो नमाज पढ़े तो, फर्ज़ अदा बि करे तो, पर रजिस्टर में नालो ही ना आहे त इहा हाज़िर ही कोन थिए जुमे जे ॾींहुं। तो फज़ीलत छा जी आहे? त फज़ीलत इन जी आहे त नमाज जुमे खां अॻे अची ख़ुतबो ॿुधो, उन खां पोइ नमाज पढ़ो, त इन शख़्स जी फज़ीलत आहे। मालूम थियो त हर शख़्स खे फ़िक्र दुनिया जो आहे, सोच दुनिया जी आहे, फ़िक्र आख़िरत न आहे, सोच आख़िरत जी न आहे। दुनिया जूं रंगीनियूं, दुनिया जा मज़ा, दुनिया जूं ख़ुशियूं, हर शख़्स हिन में गिरफ़्तार आहे, पर अल्लाह साईं जेको मक़सदु बयानु कयो हर शख़्स हिन खां ग़ाफ़िल आहे। फरमाया अय्युहल इंसानु मा गर्रक बिरब्बिकल करीम अल्लज़ी खलक़क फसव्वाक फअदलक फी अय्यि सूरतिन मा शाअ रक्कबक। कुरान मजीद जी आयत में बयान कई अल्लाह रब्बुल आलमीन सूरत इंफितार में तो फरमाए, ए इंसान तोखे कहिड़ी शइ पंहिंजे रब खां गाफ़िल करे छॾियो? दुनिया जी रंगीननि जे करे पंहिंजे रब खे तो विसारे छॾियो, इबादत खे तो विसारे छॾियो, नमाज खे तो विसारे छॾियो, रोज़े खे तो विसारे छॾियो। दुनिया ही दुनिया है। यादि रखजाए इब्ने आदम, इमामुल अंबिया मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, इब्ने आदम के जे कॾहिं वादियूं सोने जूं ॿ मिली वञनि, लब तगा इलैहिम सालिस, ते ॿ वादियूं मिलण खां पोइ वो टी जी तलाश में हूंदो। या दुनिया फितरत आहे इंसान जी, पर इन फितरत ते कंट्रोल कयो, अल्लाह जी इबादत खां परे न थियो, अल्लाह जे साम्हूं रुकूअ सुजूद खां परे न थियो, नमाज़ुनि जी पाबंदी कयो, रोज़ा रखो, इबादत पहिरीं आहे, इंसान जो मक़सदु इबादत आहे, उन खां पोइ इंसान दुनिया जे फिक्र में लॻे। फिक्र आख़िरत पहिरीं आहे।
हदीस कुदसिया इमामुल अंबिया मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, अल्लाह से फरमाया तो इब्ने आदम तू मुझे लाए वक्त कढ, टाइम कढ, जेकॾहिं तू मुझे लाए वक्त कढंदे, मुझे लाए टाइम कढंदे, तुंहिंजा मामला तो आऊं हल करे छॾींदुसि। अल्लाह अकबर, केॾी वॾी ख़ुशख़बरी आहे। अल्लाह से फरमाए तो मुझे लाए टाइम कढ, मुझी इबादत जे लाए टाइम कढ, तुंहिंजा मसला आऊं हल कंदुसि। जेकॾहिं अल्लाह से मसला हल करण जी ज़मानत तो खणे त पोइ कहिड़ी शइ मुंहिंजे लाइ माने आहे जो आऊं नमाज़ नथो पढ़ां, रोज़ा नथो रखां, जेकॾहिं रोज़ा रखां, नमाज़ पढ़ां, अल्लाह से फरमाए तुंहिंजो अधूरो कमु तूं छॾे आयो आहीं, इहो कमु अल्लाह रब्बुल आलमीन पूरो कंदो, पर अल्लाह जी नमाज़ लाइ इबादत, फिक्र, आखिरत पैदा कयो। सहाबा इकराम के केतरे कदर आखिरत जो फिक्र हो। इमामुल अंबिया मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के केतरे कदर फिक्र हो। रमज़ान का पोइ हर ख़तीब ज़रूरी समझंदो आहे। मुआशरे जा हालात इहे आहिनि जो रमज़ान खां पोइ अक्सर तौर ते हर ख़ुतबो ॾियण वारो शख़्स इहो लाज़मी समझंदो आहे त हाणे वरी रिपीट कयूं, वरी ॿुधायूं त रमज़ान में जेके तव्हां इबादतूं कयूं इहे सॼे साल जारी रहनि। हर ख़तीब इहो बयानु कंदो आहे, तव्हां ॿुधंदा हूंदो, आऊं ॿुधां थो। मतलब छा है? मतलब इहो त असां इंतिहाई गाफ़िल थी चुका आहियूं अल्लाह जी इबादत का, दीन का, शरीयत का। मखसूस ॾियारनि में इबादत, वरी ज़िल हज्जा गुज़रे थो त हर ख़तीब परेशान इन मामले में आहे त हाणे ज़िल हज्जा गुज़रण खां पोइ सॼी ज़िंदगी माण्हू ज़िक्र बि कंदा या न कंदा। वरी इन ते बयानु करिणो पए त ज़िक्र हमेशह जारी रखो, सिर्फ़ 10 ॾींहं ज़िक्र न आहे। इहो गफ़लत जो अंदाज़ो लॻायो त केतिरे क़दुरु गफ़लत आहे। इंसान केतिरे क़दुरु गाफ़िल थी चुको आहे, परवाह ई कान्हे। अल्लाह खां ख़ौफ़, अल्लाह जो डिॼ महसूस ई नथो करे। कुरान मजीद जो 3 आयतूं इमामुल अंबिया मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हर ख़ुतबे में पढ़ंदा हुआ। उन्हनि 3 आयतुनि जो शुरू में जेको अल्फाज़ आहे उन सभिनि में इहो ज़िक्र आहे, या अय्युहल्लज़ीना आमनुत्तकुल्लाह हक़ तुक़ाती, ए ईमान वारो पंहिंजे रब खां एतिरे क़दुरु डिॼो जेतिरे क़दुरु अल्लाह खां डिॼण जो हक़ आहे। या अय्युहल्लज़ीना आमनुत्तकुल्लाह वक़ूलू क़ौलन सदीदा। ॿी आयत, ए ईमान वारो अल्लाह का डिॼो, सच्ची साफ़ ऐं कूड़ न ॻाल्हायो, सच्ची ॻाल्हि कयो, खरी ॻाल्हि कयो। वरी फरमाया या अय्युहन्नास इत्तक़ू रब्बकुम अल्लज़ी ख़लक़कुम मिन नफ्सिन वाहिदा। ए इंसानो पंहिंजे रब खां डिॼो जे रब तव्हांखे हिकिड़े ई शख़्स मां एतिरे क़दुरु मख़लूक पैदा कई, नफ्स वाहिद, हिकु आदम अलैहिस्सलातु वस्सलाम हो, उन खां पोइ अल्लाह से नस्ल जारी कई, एतिरे क़दुरु तव्हांखे पैदा कई। अंदाज़ो कयो पंहिंजे रब जी अज़मत के सुञाणो, पंहिंजे रब के शान के सुञाणो जे हिकिड़ी शख़्सियत मां, हिकु बीबी हवा मां एतिरे क़दुरु मख़लूक पैदा कई, केतिरे क़दुरु अज़मत वारो आहे, केतिरे क़दुरु करीम आहे। उन रब के सुञाणो ऐं उन खां डिॼो, इंसान उन खां डिॼो। या अय्युहन्नास उअ्बुदू रब्बकुम अल्लज़ी ख़लक़कुम वल्लज़ीना मिन क़ब्लिकुम। ए इंसानो, पूरी इंसानियत जे अल्लाह रब्बुल आलमीन क़ुरान मजीद में ख़िताब कयो, पंहिंजे उन रब खां डिॼो जंहिं तव्हांखे पैदा कयो आहे, तव्हां खां पहिरीं मख़लूक़ात खे पैदा कयो। इमामुल अंबिया हर जुमे ते अल्लाह खां डिॼारणु, आख़िरत जो ख़ौफ़ ॼाणणु, इहो बयान इहे 3 आयतूं ज़रूरु पढ़ंदा हुआ। अॼु आऊं पढ़ां थो, ॿिया ख़तीब बि जुमे ॾींहुं पढ़नि था, पर मसइलो इहो आहे त असांखे सम्झ में नथो अचे, फ़िक्र कोन्हे। जेकॾहिं फ़िक्र हुजे त असां सम्झण जी कोशिशि कयूं, समझण जी कोशिश कयूं त ख़ुतबा मसनून जेको पढ़ियो थो वञे इन जो मतिलबु छा आहे। इन जो सॼो मतिलबु इहो आहे त पंहिंजे रब खां डिॼो, पंहिंजे रब खां डिॼो, फ़िक्र आख़िरत कयो, दुनिया खां परे, दुनिया जी फ़िक्र छॾे ॾियो, आख़िरत जी फ़िक्र कयो। अल्लाह अकबर। इमामुल अंबिया मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सहाबा इकराम जे साम्हूं बयान था कनि, पाण फरमायो ऐं मुंहिंजा सहाबा पंहिंजे रब खां केतिरो ख़ौफ़ थो रखां। यादि रखियो, दुनिया में कई माण्हू गाफ़िल आहिनि, असां बि गाफ़िल आहियूं, हर इंसान ख़ताकार आहे, पर हमेशह फ़िक्र रखिजो
तो जेकॾहिं आऊं गाफ़िल आहियां, जेकॾहिं आऊं नमाज़ नथो पढ़ा, रोज़ो नथो रखां, फ़िक्र आख़िरत मूंखे न आहे, त यादि रखिजो इंसान जी ज़िंदगी ते को भरवसो न आहे। ज़िंदगी ते को भरवसो न आहे। अॼु आऊं के मुसलमान भाउ खे वठी करे नसीहत थो कयां, उनखे चवां थो त नमाज़ पढ़, त उहो अॻियां जवाब थो ॾे नमाज़ पढ़ंदुसि पर सुभाणे फजर खां पोइ शुरू कंदुसि, सुभाणे फजर खां पोइ, बाक़ी अॼु जूं नमाज़ूं केरु पढ़ंदो? अक्सर इहो जवाबु मिलंदो आहे, सुभाणे खां शुरू कंदुसि, सुठा कपिड़ा पाए, पाक कपिड़ा पाए, सुभाणे खां शुरू कंदुसि। सुभाणे कंहिं ॾिठी आहे? नबी अलैहिस्सलातु वस्सलाम छा फरमायो? फरमायो वमा लकमतु लुकमतन इल्ला वक़द ज़ननतु। ए मुंहिंजा सहाबियो, जेॾी महिल आऊं खाइण जे लाइ गिरह खणा थो मानी, खाइण जे लाइ पंहिंजो गिरह खणा थो, पंहिंजे चपन मुबारकनि जे वेझो थो कयां, वमा लकमतु लुकमतन, पर मूंखे इहा ख़बर न आहे त इहो मुंहिंजे वात में पहुचंदो बि या न पहुचंदो। पाण फरमायूं त जेॾी महिल आऊं खाइण शुरू थो कयां त मूंखे ख़बर न आहे इहो पहुचंदो या न पहुचंदो। जेॾी महिल को गिरह खणा थो, उन खां पोइ जेॾी महिल आऊं पंहिंजे बिस्तरे ते सुम्हण थो लॻा, मूंखे इहा ख़बर न आहे त ॿियो दफ़ो इन ते मूंखे सुम्हण नसीब थींदो या न नसीब थींदो। इमाम अंबिया फरमाए पियो, जेॾी महिल मुंहिंजो साह वात खां ॿाहिरि थो अचे, इंसान ॿ साह खणंदो आहे, हिकु साह अंदरि खणंदो आहे, हिकिड़ो ॿाहिरि। पाण फरमाए जेॾी महिल साह ॿाहिरि थो अचे, आऊं नथो ॼाणा त वापसी साह खणण जी मुंहं में सकत हूंदी या न हूंदी, या ज़िंदगी हूंदी जो आऊं साह खणंदुसि या न खणंदुसि। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम खे एतिरो फ़िक्र आहे ज़िंदगी जो, यानी आख़िरत जो फ़िक्र, त ज़िंदगी में जेके बि लम्हात आहिनि उहे आख़िरत जे लाइ गुज़रनि। अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो इहो फ़िक्र आहे। ऐं पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी तालीम सहाबा इकराम खे केतिरो फ़िक्र हो। इमाम अंबिया अल्लाह से हुकुम या अय्युहल मुज़म्मिल कुम लैला इल्ला क़लीला, नमाज पढ़ो रात के कुछ हिस्से में। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम सफ़र में हूंदा तॾहिं बि तहज्जुद पढ़ंदा हुआ। एतिरे क़दुरु फ़िक्र, पंहिंजी ज़िंदगी में रोअण घणो, खिलण घटि। पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सीरत, नबी अलैहिस्सलातु वस्सलाम खे फ़िक्र आख़िरत, रोअंदा हुआ, कॾहिं कॾहिं त पूरी राति रोई गुज़ारे छॾींदा हुआ फ़िक्र में त मुंहिंजो छा थींदो, मुंहिंजी उम्मत जो छा थींदो। इन्नी ला अस्तग़फिरुल्लाह व अतूबु इलैहि फी यौमिन व लैलतिन 70 मर्रतन औ 100 मर्रतन। पाण फरमायो अल्लाह रब्बुल आलमीन खां ॾींहं राति में 70 दफ़ा तौबा इस्तिग़फार कंदो आहे। औ 100 मर्रतन, हिकु रिवायत जा अल्फाज़ आहिनि त 100 दफ़ा, हिकु रिवायत में 70 दफ़ा। इहो फ़िक्र आख़िरत आहे त मुंहिंजी ऐं तव्हांजी कैफ़ियत कहिड़ी आहे। एतिरे क़दुरु गुनाहगार, हर लम्हो गुनाह में, हर ॾींहुं गुनाह में, हर महीनो गुनाह में, हर साल गुनाह में, पूरो साल गुनाह में गिरफ़्तार। पर असांखे तौफ़ीक़ न आहे जो पंहिंजे रब खे राज़ी कयूं, इस्तिग़फ़ार कयूं, तौबा कयूं। यानी फ़िक्र में कमताई आहे, कोताही आहे, फ़िक्र कोन्हे आख़िरत जो। अल्लाह अकबर। सहाबा इकराम आख़िरत जो फ़िक्र कीअं था कनि। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम वटि हिकु ग्रुप, हिकु टोलो अचे थो, मदीने खां सहाबा इकराम आया आहिनि। उन्हनि जो फ़िक्र आख़िरत जो न आहे, उन वक़्तु सोच में फ़िक्र दुनिया जो आहे। दुनिया जो को फ़िक्र आहे, का परेशानी आहे, का मजबूरी आहे, उहो फ़िक्र खणी करे अचनि था। इमाम अंबिया का फ़ैसिलो कराइण अचनि था। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जी नज़र पई आहे, पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॾिठो आहे, इहे अंसारी साहब आहिनि, इहे मदीने में आया आहिनि। पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन्हनि खे ॾिसी करे पाण फरमायूं त अंसार तव्हां अचो पिया, ठीकु आहे आया आहियो, पर अॼु जेका बि तव्हां ख़्वाहिश कंदो तव्हां हुनखे पूरो कंदुसि। पाण फरमायो अॼु जेका बि ख़्वाहिश कंदो, मतिलबु इहो आहे त आऊं ख़्वाहिश पूरो कंदुसि। जीअं अॼु असांजो आम मक़सदु इहो हूंदो आहे, को दोस्त अची वञे, को भलो दोस्त अची वञे, को पुराणो दोस्त अची वञे, उनखे ॾिसी करे ख़ुशी में पुर मुसरत मौक़े ते असां इहो चवंदा आहियूं अॼु जेका तुंहिंजी फरमाइश हुजे आऊं पूरी कयां। इमाम अंबिया बि ख़ुशी जो इज़हार कयो। पाण फरमायो जेको घुरंदो आहे पूरो कंदुसि। इन जो हरगिज़ इहो मतिलबु न आहे त इमाम
अंबिया वो शख्स है जैसे अल्लाह रब्बुल आलमीन हर इख्तियार दिनो हर गिजियो मतलब ना है जो बेशुमार दलाइल कुरान मजीद में अहादीस में मौजूद हैं जैमा मालूम थे तो इमामुल अंबिया के अल्लाह रब्बुल आलमीन पंहिंजी कुदरत ताकत मां जेको इल्म दिनो वो इल्म जेको नबी अलैहिस्सलातु वस्सलाम के बुधायो वियो वो अल्लाह के रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के इल्म हो इन गाल ते कुरान भी गवाह है इन गाल ते अहादीस पैगंबर भी गवाह है नबी अलैहिस्सलातु वस्सलाम खुशखबरी बुधाइया सहाबा इकराम खुशखबरी बुधी करे मदीने जा अंसार हैं वडा अजीम मर्तबे वाला हैं वडा अजीम सोच फिक्र वाला हैं चवंदा अल्लाह के रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम असां के मोहलत दियो असां सोचूं असा के मोहलत रे असा सोचूं फिक्र करो आया को जमीनी मसलो को पानी जो मसलो को फसल जो मसलो वो मसलो खणी आया तो यो हल करायो पान में इख्तिलाफ खत्म थी वने पर एडी बड़ी जमानत के दिनिया जमानत दियण वारो इमामुल अंबिया जो तो हाँ दुनिया की जिंदगी तो गुजरी वेंदी पर हाँ यो कम जो असा खणी आयो इन के छड्यो एड़ो को कम कयो जैसा आखिरत में फायदो थे मशवरो था कर पान में वेठा जेके भी हुआ तादाद जेतरी भी हुई घट या घना पान में वेठा उन्हनि जा ॿार मौजूद हुआ पान में वेही करे मशवरो कयो चो हाँ छा घुरण घुर्जे कहिड़ो तलब कयूं एक बे के मशवरो ॾिनो कंहिं चयो हीअं करणु घुरिजे कंहिं चयो हूअं करणु घुरिजे अल्लाहु अकबर हिकु मासूम ॿार मशवरो ॾिनो जी दुनिया बटन ॾींहंनि जी ज़िंदगी आहे का ख़बर कान्हे अलाए वापसी मदीने पहुचूं अलाए न ज़िंदगी तो ख़त्म थी वेंदी हुन पंहिंजे अल्फाज में हिकिड़ो मशवरो ॾिनो मशवरो इहो ॾिनई त इमामुल अंबिया खां दुआ था घुरायूं अल्लाह जा रसूल असांजे लाइ दुआ घुरो अल्लाह से असांखे माफ़ करो असांजी मग़फ़िरत थी वञे असांजा गुनाह माफ़ थी वञे अल्लाहु अकबर यो मशवरो करे पंहिंजो कम उते ही छुटो मशवरो फिक्र ॾिसजो सोच ॾिसजो असांजो सोचो ॾिसो असांजो फिक्रो ॾिसो उन्हनि जो फिक्रो ॾिसो सहाबा इकराम जी फिक्र जेॾी महिल ॾिसंदा त फ़ाइदो हासिल थियण वारो आहे त इहो फ़ाइदो दुनिया लाइ न आख़िरत लाइ असांजी फिक्र इहा हुजणु घुरिजे त ॾिसूं पिया त फ़ाइदो आहे उहो फ़ाइदो दुनिया में जेकॾहिं आख़िरत जो फ़ाइदो आहे त तॾहिं बि असां कमकार कयूं अॼु जेकॾहिं ईद उल अज़हा जो मौक़ो आयो कई अहिड़ा माण्हू हूंदा धोखा ॾेई करे जानवर खपाए रहिया हुआ दुनिया बि बटन ॾींहंनि जो फ़ाइदो हिकु महीनो उन मुनाफ़े खे जेको जाइज़ न आहे धोखो ॾेई नबी अलैहिस्सलातु वस्सलाम फरमाया मन गश फलैस मिन्ना जे असांजी उम्मत खे जे असांखे धोखो ॾिनो उनजो असां सां ताल्लुक़ न आहे एतिरे क़दुरु सख़्तु अल्फाज़ अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने इरशाद फरमाया पर छा थींदो आहे तिजारतुनि में वापार में नुक़सान सौदो दुनिया जो ॾिठो वेंदो आहे आख़िरत जो नुक़सान न ॾिठो वेंदो आहे इमामुल अंबिया हिकु दफ़ो बाज़ार में निकिता पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॾिठो हिकु शख़्स अनाज पियो खपाए पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजो हथ मुबारक उन में दाख़िल कयो हिकु बोरी भरियल हुई कटो भरियल हो पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन में हथ मुबारक दाख़िल कयो त अंदरां हथ नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो पुसी वियो पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम गुस्से जो इज़हार कयो पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाया त छा आहे कि अल्लाह के रसूल बारिश थी हुई इन करे मुंह हेठ करे छॾियो सुकल मथा रखियो अथसि उन शख़्स के नबी अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो मन गश फलैस मिन्ना जेको बि तूं मथा रखी आहे इन खे लिकाए करे मुसलमान खे धोखो ॾिनो अथई उन शख़्स जो असांखे ताल्लुक़ न आहे जेको शख़्स मुसलमान खे धोखो ॾे एतिरे क़दुरु सख़्तु क़वानीन ऐं असां सिर्फ़ु हिकिड़े महीने जे फ़ाइदे जे लाइ जानवर ढोर कुर्बानी जे लाइ पिया खपायूं पर उन्हनि में बि धोखो ऐं तिजारत ऐं वापार में धोखा आख़िरत जी फिक्र न आहे दुनियावी फ़ाइदो ॾिसंदा त आख़िरत में तॾहिं सहाबा इकराम छा कयो अंसारी सहाबा अल्लाहु अकबर उन मासूम ॿार जे मशवरे खे क़बूल कयो
चो इन जेके मासूम ॿार मशहूरु हुआ वॾो बहितरीन मशहूरु हुआ इमामुल अंबिया खे चवनि था त अल्लाह जो रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम असांजे लाइ मग़फ़िरत घुरे आया अल्लाह जो रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम असांजे लाइ दुआ कयो अल्लाह रब्बुल आलमीन असांखे माफ़ फरमाए इमामुल अंबिया मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजा हथ मुबारक खणी करे दुआ घुरियो अल्लाहुम्मा इग़फ़िर लिल अंसार व लि अबनाइल अंसार व लि अबनाइ अबनाइल अंसार अल्लाह ए मुझा परवरदिगार अंसार जी जमात के माफ़ फरमा ए अल्लाह अंसार जी औलाद के माफ़ फरमा ए अल्लाह अंसार जा जेके ॿार आहिनि औलाद जूं औलादूं पोटन ॾोटन के माफ़ फरमा नबी अलैहिस्सलातु वस्सलाम दुआ करे हथ कया सहाबा इकराम फरमाईंदा अल्लाह जा रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम असांजे ग़ुलामनि जे लाइ दुआ कयो अल्लाह से उन्हनि जी मग़फ़िरत फरमाए इमामुल अंबिया वरी हथ मथे कया फरमायो अल्लाह वाली मवालिल अंसार ए अल्लाह अंसार जे गुलामन के माफ़ फरमा उन्हनि जी बख़्शिश फरमा उन्हनि जे गुनाहनि खे धोई छॾ ये सहाबा जो फिक्र अल्लाह अकबर हमेशा आखिरत जो फिक्र कदे दुनिया जो फिक्र न कयो पंहिंजे कम लाइ सफ़र करे आया एॾो ॾुखियो सफ़र उन दौर में वॾा ॾुखिया सफ़र थींदा हुआ ॿ महीना टे महीना पंधु हली करे सवारियुनि ते खाधो घस में खुटी वेंदो हो मामला त परेशानियुनि जे करे आया दुनियावी कम जे लाइ ज़मानत ॿुधी करे दुनियावी कम फिटा करे मोहम्मद अरबी अलैहिस्सलातु वस्सलाम जा आखिरत जे लाइ तौबा इस्तिग़फ़ार जी दुआ तलब कई नबी अलैहिस्सलातु वस्सलाम दुआ कई त असांजो फिक्र इहो हुजे अॼु असां चाहियूं था त असांजे लाइ बि इमामुल अंबिया दुआ करे कई अहिड़ा मसाइल मौजूदु आहिनि कई अहिड़ा अमल मौजूदु आहिनि त अॼु असां बि दुआ हासिल करे सघूं था यादि रखिजो नमाज़ी शख़्स खे जेके फज़ीलतूं हासिल आहिनि कॾहिं बेनमाज़ी शख़्स खे उहे फज़ीलतूं हासिल नथी थी सघनि जेके फज़ीलतूं जेके अल्लाह जो तक़र्रुब नमाज़ी शख़्स खे हासिल आहे उहो कॾहिं बेनमाज़ी खे हासिल नथो थी सघे इमामुल अंबिया मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो रहीमल्लाहु इमरान सल्ला क़ब्ल अल असरी अरबअन औ कमा क़ाल नबी फरमायो त अल्लाह रब्बुल आलमीन उन शख़्स ते रहम करे जेको शख़्स असर नमाज खां पहिरीं 4 रकात नफ़िल थो पढ़े चाहियूं था ख़्वाहिश आहे कहिड़ो शख़्स अहिड़ो बदनसीब आहे जेको चए त इमामुल अंबिया जी दुआ मूंखे न खपे यकीनन हर शख़्स जी ख़्वाहिश हूंदी त मूंखे इमामुल अंबिया जी दुआ खपे नमाज़ी बणिजी वञो असर जी नमाज़ खां पहिरीं हाज़िर थी वञो 4 रकातूं नफ़िल पढ़ो इस्तिक़ामत इख्तियार कयो इमामुल अंबिया जी दुआ जो सबब हासिल कंदो इहो सबब आहे 4 रकातूं पढ़ो त इमामुल अंबिया रहमत जी दुआ कई आहे यकीनन दुआ क़बूल थींदी रहमत बि हासिल थींदी बेनमाज़ी के न रहमतूं हासिल थींदियूं न बरकतूं हासिल थींदो नबी अलैहिस्सलातु वस्सलाम हिकु दफ़ो हिकु शख़्स खे पेश कयो वियो ॿी रिवायत में अचे थो नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पाण उन शख़्स खे ॾिठो उहो शख़्स छा थो करे पंहिंजे हथनि ते मेहंदी हणी आहे सुनन अबी दाऊद जी रिवायत आहे सुनन अबी दाऊद सियासत हदीसी किताब आहे उन में रिवायत मौजूदु आहे त उहो शख़्स हथ खे मेहंदी हणी आयो हदीस जे अल्फाज़नि उहो शख़्स मुखन्नस हो जंहिंखे असां पंहिंजी ज़बान में हिजड़ो या खदड़ो चवंदा आहियूं उहो शख़्स हो मेहंदी हणी आयो हथनि खे नबी अलैहिस्सलातु वस्सलाम ॾिठो इमामुल अंबिया नाराज़ थिया गुस्से में अची विया छो जो इन औरतुनि जी मुशाबहत इख्तियार कई औरतूं इहो कमु कंदियूं इन छो कयो मर्द जे लाइ जेकॾहिं मेहंदी हणण जो हुकुम आहे ऐं साबित आहे त सिर्फ़ु वारनि खे मेहंदी हणण जो हुकुम ऐं साबित आहे बाक़ी जिस्म जे मेहंदियूं हणण इहो औरतुनि जो कमु आहे नबी अलैहिस्सलातु वस्सलाम उनखे ॾिठो सहाबा इकराम सम्झी विया त अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे इंतिहाई कावड़ आई आहे पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उनखे घणो ॻाल्हायो उन खां पोइ सहाबी हिकिड़े अर्ज़ु कयो अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेकॾहिं मूंखे इजाज़त ॾियो ऐं इन जो कंध लाहे छॾिया इन कीअं मुखालिफ़त कई आहे तव्हांजे हुकुम जी नबी अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो इन अल्लाह क़द नहानी अन क़त्लिल मुसल्लीन गौर कजो अल्फाज ते अल्लाह रब्बुल आलमीन मूंखे मना कयो आहे अल्लाह रब्बुल आलमीन मूंखे इहो हुकुम ॾिनो आहे त नमाज़िन जो क़त्ल न कजां नमाज़िन खे क़त्ल न कजां
यो हुक्म अल्लाह से मूंखे ॾिनो आहे। जेकॾहिं इन हुक्म खे ॾिसूं, इन हदीस खे ॾिसूं त मुहद्दिसीन छा था चवनि। मुहद्दिसीन चवनि था इन जो मतिलबु इहो आहे त जेको बेनमाज़ी हुजे, जेको नमाज़ न पढ़े, उनखे क़त्ल कयो वञे। चार इमाम वॾा मशहूर इमाम आहिनि। इमाम अहमद बिन हम्बल, इमाम मालिक रहमहुल्लाह, इमाम शाफ़ी रहमहुल्लाह, इमाम अबू हनीफा रहमहुल्लाह। ये चार वॾा मारूफ़ इमाम आहिनि जंहिंजूं ॻाल्हियूं ऐं जंहिंजा मसइला बयान कया वेंदा मुआशरे में। इन्हनि चइनी जो इहो ई मौक़िफ़ आहे। इमाम अहमद बिन हम्बल रहमहुल्लाह फरमाए थो त इजाज़त ॾियोसि, मोहलत ॾियोसि, तौबा करे नमाज़ शुरू करे, जेकॾहिं तॾहिं बि शुरू नथो करे त क़त्ल करे छॾियोसि। इमाम मालिक, इमाम शाफ़ी रहमहुल्लाह फरमाइनि था मोहलत न ॾियोसि। हर मुसलमान खे ख़बर आहे त नमाज़ फ़र्ज़ आहे, जेकॾहिं नमाज़ नथो पढ़े त क़त्ल करे छॾियो। इमाम अबू हनीफा रहमहुल्लाह फरमाए थो जेकॾहिं नमाज़ नथो पढ़े त जेल में हणी छॾियोसि, कैद में मोकिले छॾियोसि। नमाज़ शुरू करे त ठीकु है, जेकॾहिं नमाज़ शुरू नथो करे आज़ादी न ॾियोसि, भले जेल में मौत थी वञेसि। यानी सभिनि जो फतवा इहो आहे त क़त्ल कयो वञे बेनमाज़ी खे। नमाज़ पढ़ंदो त इमामुल अंबिया जूं दुआऊं बि हासिल थींदियूं, फज़ीलतूं बि हासिल थींदियूं, बरकतूं बि हासिल थींदियूं। जेकॾहिं गाफ़िल नमाज़ आहे त उहो पंहिंजो पाण सोचे था केॾो वॾो मुजरिम आहे। असीं साथियो, सहाबा इकराम जो फ़िक्र आख़िरत दुनिया जी फ़िक्र न, कॾहिं बि दुनिया खे तरजीह न ॾिनो नमाज़ ते ऐं दीनदारी ते। अल्लाह अकबर। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जो सहाबी आहे, सही मुस्लिम जी रिवायत आहे। इनखे बि गौर कजो, इन जो बि नमाज़ सां ताल्लुक़ आहे। उहो सहाबी सैयदना रबिया छा थो करे, हुनजो अमल आहे। अल्लाह अकबर। रात जे वक़्तु इमामुल अंबिया जे दरवाज़े ते वेठो, दर ते वेही थो रहे। उनजो कमु कहिड़ो आहे, राति जो अची वेहंदो दरवाज़े ते। इमामुल अंबिया मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अचानक रात जो ॿाहिरि निकिता। पाण ॾिठो त मुंहिंजो सहाबी रबिया दरवाज़े ते वेठो आहे। कि रबिया ख़ैर त आहे, तूं दरवाज़े ते वेठो आहे। रात जो ई वक़्तु थियो आहे कि अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इहो अॼु जो मामूल न आहे, बल्कि डेली जो इहो मुंहिंजो मामूल आहे। ऐं हिते वेही करे इंतज़ारु कंदो आहे त नबी अलैहिस्सलातु वस्सलाम खे राति जे वक़्तु को कमु पए, का हाजत पए त आऊं अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ख़िदमत कयां। इन जे करे आऊं हिते दरवाज़े ते वेठो हूंदो आहे। सही मुस्लिम जी सही तरीन इहा रिवायत आहे। जेॾी महिल नबी अलैहिस्सलातु वस्सलाम उन जी इहा ॻाल्हि ॿुधी, पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे इहो अमल वॾो पसंदि आयो कि मुंहिंजा सहाबी असल मूंखां सवाल कर, सल तुअत, जेको सवाल कंदे आऊं तोखे ॾींदुसि। सहाबी रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दुनिया जी फिक्र न कई। ये न चई त अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मूंखे ई परेशानी आहे, फिला परेशानी आहे, मूं ते कर्ज़ आहे, मुंहिंजो ई मामिलो आहे, ऐं मोहताज आहे, फिला को अहिड़ो सवाल न कई। अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम असअलुका मुराफ़क़तक फिल जन्नह, ऐं जन्नत में तव्हांजी रफ़ाक़त थो चाहियां, ऐं चवां थो त जन्नत में बि तव्हां सां गॾु हुजां। इन जे करे रात पंहिंजी कुर्बान करे तव्हांजी ख़िदमत जे लाइ पेश थियो आहे। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो फ़अइन्नी अला नफ़्सिका बिकसरति सुजूद। मुंहिंजा सहाबी जेकॾहिं मुंहिंजो साथ क़यामत जे ॾींहुं चाहींदो त ज़्यादा में ज़्यादा सजदा करे, रुकू कर, ज़्यादा में ज़्यादा नवाफ़िल पढ़, नमाज़ूं पढ़। जेकॾहिं इहो अमल कंदे त मुंहिंजी रफ़ाक़त तोखे क़यामत जे ॾींहुं नसीब थींदी। कुझु माण्हू ईअं सोचींदा आहिनि त असां आशिक़ रसूल आहियूं, कुझु माण्हू ईअं सोचींदा आहिनि त असां आशिक़ रसूल आहियूं, मुहिब रसूल आहियूं, असां त बसि दीवाना आहियूं अल्लाह जे रसूल जा। जेकॾहिं असां कुझु बि न कयूं, नमाज़ बि न पढ़ूं, कुझु बि न कयूं, पूरी ज़िंदगी ईअं गुज़ारे छॾियूं, तॾहिं बि असांजी निजात जो सबबु मौजूदु आहे। असांखे इमामुल अंबिया शिफ़ात करे, पंहिंजा उनजा उम्मती आहियूं, सिफ़ारिश करे असांखे जहन्नम खां बचाईंदा। हीउ सहाबी रसूल आहे। अॼु जो को मुसलमान सहाबा जे अमल खे नथो पूछी सघे। अॼु जो को बि मुसलमान जन्नत जहन्नम
आखिरत के बारे में वो फिक्र न तो रखे जेको फिक्र सहाबा इकराम के हो। तदे भी सहाबा इकराम इमामुल अंबिया का दुआओं पिया कराइन, इमामुल अंबिया के चवन पिया दुआओं के अल्लाह के रसूल है अड़ा अमल पिया कन जंहिंजे करे निजात थी वने। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम हिन सहाबी के ये न फरमायो त मुझा सहाबी तवां जी मोहब्बत मोसा वधीक है, मुझी मोहब्बत तवां सा वधीक है, तां जेड़ी मोहब्बत मोसा केर न तो करे ऐं न को करे तो सके ऐं तवां के अल्लाह से मुझो वजीर मुकर्रर करार दिनो आऊं तवां के छडाईंदस का जरूरत का परेशान थियन जी न न। इमामुल अंबिया इहा ही तरबियत कई फिक्र आखिरत जेकरे आहे त नमाज में आ, फिक्र आखिरत जेकरे आहे रोजे में आ, अमल में आ, इबादत में आ, यो को भी फिक्र आखिरत ना आहे त इमामुल अंबिया सा मुझी मोहब्बत आ वो पानी मुके चढ़ाईंदो या फिक्र आखिरत ना आहे। सैयदा फातिमा रज़ी अल्लाह तआला अन्हा केड़ी अजीम खातून आ, जन्नती नौजवान खवातीन जी सरदार। उन्हें खातून जन्नत के रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो या फातिमा तो अनकिज़ी नफ्सिक मिनन नार, ए फातिमा पेंजे नफ्स के पेंजी क़यामत जड़ी बाए का पाण बचाइयो। अल्लाह अकबर। इन का पोए केंदे दलील आ केड़ो शख्स यो दावा करे सके तो त आऊं इमामुल अंबिया जी शफाअत सा राजी आया ऐं सिफारिश से एतबार करे अमल न कंदुस। याद रखजो सिफारिश भी चुनीदा माण्हुनि लाइ थींदी, सिफारिश भी ईमान वारनि जे लाइ थींदी, सिफारिश भी अमल करण वारनि जे लाइ थींदी, उन्हनि जे लाइ थींदी जंहिंजे कुछ अमल में कोताही हुजे। कॾहिं बि ईअं न समझजो इमामुल अंबिया बेइंसाफ़ न आहिनि, ना इंसाफ़ न आहिनि जो बेनमाज़ी जी सिफारिश कन। जेके जिंदगी में इमामुल अंबिया यो फरमाइन जो बेनमाज़ी शख्स आ उन्हें कुफ्र में को फर्क ना है, चाहे वो पैगंबर क़यामत जे ॾींहुं बेनमाज़ी जी सिफारिश कंदो कॾहिं न कंदो। ये गलत फहमी ख़त्म करे इबादत ऐं अमल शुरू कयो। कई माण्हुनि जी गलत सोच होंदी आहे जॾहिं इमामुल अंबिया पंहिंजी क़ौम वारनि खे पंहिंजी लख़्ते जिगर सैयदा फातिमा रज़ी अल्लाह तआला अन्हा के इहो फरमाइनि त पंहिंजो अमल करे अमल सां क़यामत जे ॾींहुं निजात मिलंदी। सुरख़ुरुती जो मौते एतबार न कजो त असांजो वालिद असांखे छॾाईंदो। जेकॾहिं इहा ॻाल्हि हुजे हा त नबी अलैहिस्सलातु वस्सलाम में कॾहिं बि एतिरे क़दुरु तालीम न ॾिनी आहे, एतिरे क़दुरु तबलीग करे तकलीफ़ बर्दाश्त न कंदा। यकीनन मक़सदु इहो त इंसानियत खे इबादत लॻाइनि, इंसानियत के असल मकसद समझाइन। इहो ही मकसद हो। इन जे करे अंबिया के अल्लाह रब्बुल आलमीन मोकिलियो त फिक्र आखिरत माण्हुनि खे यादि कयो। अल्लाह अकबर। सहाबा इकराम जो फिक्र कहिड़ो हो। सहाबा जी जमात नबी अलैहिस्सलातु वस्सलाम वटि आई, पाण फरमायो हिकिड़ो खूह खोटणो आहे, उन जे लाइ कुझु रक़म जी ज़रूरत आहे। सहाबा खे फरमायो त सदको कयो, ख़ैरात कयो, जेको जेतिरे क़दुरु ॾेई सघे थो ख़िदमत करे इन दीन जे कम में। सहाबा इकराम जंहिं वटि जेतिरी कुदरत ताक़त हुई उन्हनि पैसा ॾिना, इस्ताअत हुई उन्हनि उन वक़्त जे एतबार सां मदद कई। पर छा पियो कुझु सहाबा अहिड़ा हुआ जिन मदद न करे सघिया, जेके उहे परेशान थी विया। अॼु असांखे का परेशानी, अॼु को परेशान शख़्स मजबूर अचे मस्जिद खां ॿाहिरि बीहे, जंहिंजो ऐलान बि थिए, तस्दीक़ मौजूदु हुजे, तज़कियो मौजूदु है, हर शइ मौजूदु आहे, ऐलान बि थिए, उन खां पोइ कोई शख़्स निकिरी वञे ॿाहिरि, उनखे का परवाह न हूंदी, का परवाह न हूंदी। इहो न सोचींदो त अल्लाह मूंखे माफ़ करे, अॼु मूं वटि पैसा न हुआ ॾेई छॾिया, बल्कि का परवाह न, उनखे ॾिसंदा बि कोन, निकिरी हलिया वेंदा। इहो फ़िक्र आहे असांजो। पर सहाबा इकराम कॾहिं न ख़र्च कनि त फ़िक्र केॾो। अल्लाह अकबर। परेशान थी विया कुझु सहाबा, आया अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, तव्हां ऐलान कयो, साहिब इस्तिताअत जेके माण्हू हुआ उन्हनि त ॾिनो, उन्हनि त ताउन कयो, पर अल्लाह जे रसूल असां त ग़रीब आहियूं, असां छा कयूं, असां वटि ताक़त न आहे, असां ॿियनि चाहियो थिए, ताक़त न आहे। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम फरमाया मुंहिंजा सहाबा परेशान न थियो, यानी अहिड़े कम में परेशान थींदा त ख़ैर जो कमु असां खां रहिजी वियो, आख़िरत जे लाइ असां कुझु गॾु न कयो, इहो कमु कयूं त कुझु नेकियूं मिलंदा।
नबी अलैहिस्सलाम फरमाए मुझा सहाबा परेशान न थियो, नमाज फ़र्ज़ पढ़ो, फ़र्ज़ नमाज का पोइ 33 दफ़ा सुबहान अल्लाह, 33 दफ़ा अल्हम्दुलिल्लाह, 34 दफ़ा अल्लाहु अकबर पढ़ो। अल्लाह साईं उन्हनि जे सदके जे बराबरि तव्हांखे अजर ॾिनो। नबी अलैहिस्सलाम उन्हनि जी दिलि जोई, पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन्हनि जी हौसला अफ़ज़ाई कई, यानी परेशान थिया, फ़िक्र आख़िरत एतिरे क़दुरु। अल्लाहु अकबर। नबी अलैहिस्सलाम जो हिकु सहाबी आहे सैयदना सईद बिन आमिर ग़ालिबन नालो इहो आहे, घर में मौजूद आहे। सैयदना उमर बिन ख़त्ताब रज़ी अल्लाह तआला अन्हु दीनार मोकिलिया आहिनि, पंहिंजे इलाइक़े जो गवर्नर आहे, दीनार मोकिलियईं त इहे दीनार इहे पैसा वञी मुंहिंजे साथी खे ॾिजो, उनखे वञी चइजो त इहो उमर रज़ी अल्लाह तआला अन्हु ख़लीफ़ा आहे, वक़्त जे तरफ़ां तव्हांजे लाइ इहा कुझु इनाम आहे, कुझु तोहफ़ो आहे। उहे पैसा जेॾी महिल सहाबी रसूल खे मिलिया, पैसा मिलंदे ई फ़ौरन वात मां ज़बान मां लफ़्ज़ जारी थिया, इन्ना लिल्लाहि व इन्ना इलैहि राजिऊन। घरवारी परेशान थी वई आहे, आवाज़ थी ॾे ए मुंहिंजा सरताज छा मामिलो आहे, छा अमीरुल मोमिनीन फोत थी वियो आहे जो तुंहिंजो अल्फाज़ मूं तुंहिंजा ॿुधा, इन्ना लिल्लाहि व इन्ना इलैहि राजिऊन। चई न न अहिड़ी ॻाल्हि न आहे, चई छा मुसलमाननि जेके काफ़िले खे जिहादी काफ़िले खे शिकस्त मिली आहे जो तो चयो इन्ना लिल्लाहि व इन्ना इलैहि राजिऊन। चई न न इहो को मामिलो न आहे, पर चई यादि रखजांइ इन खां वॾी मुसीबत मुंहिंजे घर में आई आहे पैसे जी शिकल में, इहा वॾी मुसीबत आहे। हींअर जो हींअर ग़रीबनि में सभु तक़सीम करे छॾ, ईअं न थिए जो मुंहिंजे घर में को ज़ाइद पैसो अची वञे। अल्लाहु अकबर। इहो फ़िक्र सहाबा इकराम खे, इहो न खपे मूंखे। हालांकि रियाया उन इलाइक़े जा जेके माण्हू हुआ उन्हनि खां सैयदना उमर रज़ी अल्लाह तआला लिस्ट घुरी, लिस्ट ठाहे अचो त कहिड़ा ग़रीब आहिनि, कहिड़ा मिसकिन आहिनि, उन्हनि जे लाइ आऊं वज़ीफ़ो मुक़ररु कयां। उहे खणी विया त उन में नालो उनजे गवर्नर जो बि हो। सैयदना अमीर मोमिनीन पहिरीं त परेशान थी विया, पर जेॾी महिल पुछियो त उन्हनि ॿुधायो त एतिरे क़दुरु मोहताज आहे जो असांजी रियाया में बि को एतिरो ग़रीब न आहे। तॾहिं सैयदना अमीर मोमिनीन अलॻि हुनजी मदद कई, पर क़बूल न कई। दुनिया ख़तमु थी वई, कॾहिं बि दुनिया जो फ़िक्र न कयो, आख़िरत जो फ़िक्र कयो। सहाबा जी ज़िंदगी हमेशह इमामुल अंबिया जी सुन्नत जे मुताबिक़ गुज़री, हमेशह फ़िक्र आख़िरत जो। सहाबा इकराम खे हिकु ॿिए सहाबी जो वाक़ियो अचे थो रिवायात में त नबी अलैहिस्सलाम ऐलान फरमायो त मदद कयो, सहाबा इकराम सदको कयो। हिकु शख़्स सदको न करे सघे, परेशानी जो आलम ॾिसो, असां त परेशान कोन थींदा आहियूं। परेशानी जो आलम ॾिनो, सॼी राति रुनो आहे, राति जो रुनो आहे, रहंदे रहंदे राति जो दुआ घुरी, तहज्जुद पढ़ी, ए अल्लाह मूं वटि एतिरो पैसो कोन हो, एतिरी ताक़त न हुई जो इमामुल अंबिया अपील कई सदके जी, ऐं सदको न करे सघियो। ए अल्लाह मूं वटि हिकिड़ो सदको करण जी तौफ़ीक़ ऐं ताक़त आहे, उहो सदको इहो आहे जो पंहिंजे दिलि मां मुसलमाननि जे लाइ नफ़रतूं बुग़्ज़ कीना सभु ख़तमु थो कयां, इहो सदको करे सघां थो। ए अल्लाह पंहिंजी बारगाह में मुंहिंजो इहो सदको क़बूल कर, बाक़ी पैसे जी मूं में ताक़त न हुई जो आउं सदको कयां। हा सुबुह जो टाइम थियो, इमामुल अंबिया पुछे थो, पाण फरमायूं त मुंहिंजा सहाबा राति जी तारीख़ में ऊंदाही में कंहिं सदको कयो हो? उहो सहाबी उथे थो, अल्लाह जे रसूल मूं सदको कयो हो। इमामुल अंबिया मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम लफ़्ज़ कहिड़ा अदा कया, गौर कजो। पाण फरमायो सहाबी जेको तो सदको कयो, अल्लाह रब्बुल आलमीन खे एतिरे क़दुरु पसंदि आयो जो अल्लाह साईं ॿियनि सभिनि जो सदको नफ़ली शुमार कयो, पर तुंहिंजो सदको ज़कात जे बराबरि अजर शुमार थियो। अल्लाहु अकबर। केॾी अज़ीम रिवायत आहे। छा इहो सदको आउं रोज़ नथो करे सघां? इहो सदको आउं ऐं तव्हां रोज़ करे सघो था। सुम्हण खां अॻे राति जो हर वक़्तु दिलि खे साफ़ रखो, मुसलमान जी नफ़रत ख़तमु कयो, हसद बुग़्ज़ कीनो ख़तमु करे छॾियो। इहो बि सदको आहे, इहो बि फ़िक्र आख़िरत आहे। सहाबा एतिरे क़दुरु फ़िक्र आख़िरत रखंदा हुआ जो जेतिरे क़दुरु थी सघे अल्लाह जी राह में ख़र्च करणु, ताकी आख़िरत असांजी बहितर थी वञे। अज़ीज़ा ने मन गुज़ारिश इहा आहे त हमेशह फ़िक्र रखो, पंहिंजे पाण लाइ ॾिसो
नबी अलैहिस्सलातु वस्सलाम फरमाया तूबा लिमन शगलहु ऐबुहु अन अयूबिन नास। ख़ुशख़बरी उन जे लाइ आहे जेको पंहिंजे ऐबनि ते ॾिसे थो, गौर करे थो ऐं उन्हनि जी इस्लाह थो करे, बजाए ॿियनि जा ऐब ॾिसी उन्हनि ते तंज़ करण खां जेको पंहिंजा ऐब ॾिसी पंहिंजी इस्लाह थो करे, उन जे लाइ वॾियूं ख़ुशख़बरियूं आहिनि। इन जे करे पंहिंजे ऐबनि खे ॾिठो वञे त केतिरी मूं में कमी कोताही आहे, अमल जे एतबार सां, नमाज़ जे एतबार सां, रोज़े जे एतबार सां, सदका व ख़ैरात जे एतबार सां उन जी इस्लाह कयो, फ़िक्र आख़िरत पैदा कयो। यकीनन कामयाबी बि इन में आहे, कामरानी बि इन में आहे। फ़िक्र आख़िरत पैदा थी वई, दुनिया बि बहितर थी वेंदी, आख़िरत बि बहितर थी वेंदी। रब्बुल आलमीन खां दुआ आहे अमल जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। वमा अलैना इल्लल बलागुल मुबीन।